नाज़िम कहिंजो में कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती तौर शहरियनि ऐं सियासी समाजी धुरियनि तरफ़ां रैली कढी वई। उन हवाले सां ॾिसूं था अरबाब मंगरियो जी हीअ रिपोर्ट। 1990 वारे ॾहाके में जेको कश्मीर सां ज़ुल्म थियो वियो हुयो उन सां गॾोगॾु कश्मीर जी यकजहती जे लाइ पाकिस्तान 5 फरवरी ते जेको ऐलान कयो हो ऐं असांजी उमेद आहे त कश्मीर हमेशह पाकिस्तान जो आहे ऐं पाकिस्तान जो थींदो। मोदी सरकार ऐं हिंदुस्तान जेके बि ज़ुल्म कया आहिनि असां उन जे लाइ ही रैली कढूं था ऐं अवामी अदालतनि खे इहो ॿुधाइणु चाहियूं था त कश्मीर पाकिस्तान जो आहे ऐं पाकिस्तान जो रहंदो। असां हमेशह कश्मीर सां गॾु आहियूं। जीअं त असां ही कश्मीर वारनि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे उन जे ख़िलाफ़ असां हिकु रैली कढी आहे। असां हिंदुअनि खे यहूदनि खे इहो ॾेखारणु चाहियूं था कि असां सभु मुसलमान हिकु आहियूं, हिकु हुआसीं, हिकु आहियूं, हिकु रहंदासीं। पूरे होगे सब अरमान, कश्मीर बनेगा पाकिस्तान। मैं कहता हूँ कश्मीर में हिस्सा लूंगा जरूर। पूरा होगा सब अरमान, पूरा होगा सब अरमान, कश्मीर बनेगा पाकिस्तान, कश्मीर बनेगा पाकिस्तान। ही 70 सालनि खां जो कश्मीरी भाइरनि सां ज़ुल्म थी रहियो आहे। असीं अक़वाम मुतहिदा खां मुतालबा कयूं था त कश्मीरी भाइरनि खे पंहिंजी आज़ादी ॾिनी वञे ऐं हिननि खे जेको आहे पंहिंजो हक़ ॾिनो वञे।